बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आज के लेक्चर में असी फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस यानी ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी के बारे में पढ़ंदासूं। Such a form of verb which shows continuity of completion of an action of subject in time to come, that is called future perfect continuous tense. Such a form of verb which shows continuity of completion of an action of subject in time to come or in future, that is called future perfect continuous tense. ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी फेल जी एडी सूरत जेका ईंदड़ वक्त में फाइल जे कम जे पूरे हुजण जे जारी हुजण बाबत बुधाए त उनके ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी चइबो आहे। ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी में जेको आहे विल हैव बीन एंड शैल हैव बीन जेको आहे हेल्पिंग वर्ब आहिनि। शैल हैव बीन जेको आहे आई ऐं हुई सां इस्तेमाल थिए थो, जॾहिं त विल हैव बीन जेको आहे आई ऐं हुई खां अलावा जेके बि ॿिया जे सब्जेक्ट आहिनि फाइल आहिनि, चाहे उहे जेको आहे ज़मीर आहिनि, चाहे उहे नाउन आहिनि, चाहे उहे सिंगुलर नाउन आहिनि, चाहे उहे प्लूरल नाउन आहिनि, त सभिनी सां जेको आहे विल हैव बीन जेको आहे इस्तेमालु थींदो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे इन में ज़मान हाल कामिल इस्तमरारी वांगुरु ज़मान माज़ी कामिल इस्तमरारी वांगुरु जेको आहे इन में बि जेको आहे फेल जी चौथी सूरत या जंहिंखे असां जेको आहे फेल जी इंग फॉर्म चवंदा आहियूं उहा इस्तेमालु थींदी आहे, या जंहिंखे असां जेको आहे V1 प्लस ING चऊं था उहा इस्तेमालु थींदी आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे इन में सेंस जेको आहे पॉइंट ऑफ टाइम जे लाइ इस्तेमालु थिए थो, ऐं जॾहिं त फार जेको आहे उहो पीरियड ऑफ टाइम जे लाइ इस्तेमालु थिए थो पियो। जेकॾहिं तव्हां जेको आहे सेंस ऐं फार जे बारे में मालूमात हासिल करणु चाहियो था त पोइ असांजो जेको लेक्चर आहे ज़मान हाल कामिल इस्तमरारी जो उन्ही में जेको आहे तव्हां सेंस ऐं फार जो जेको इस्तेमालु आहे उहो सुठे नमूने सां जेको आहे उहो लेक्चर ॿुधी करे जेको आहे तव्हां उन मां जेको आहे सेंस ऐं फार जो इस्तेमालु जेको आहे चङी तरह सम्झी सघो था। हाणे असां पंहिंजे लेक्चर जी शुरूआत कयूं था। असांजे लिखियो आहे फ्यूचर परफेक्ट कंटिन्यूअस टेंस ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी। Such a form of verb which shows the continuity of completion of an action of subject in time to come, that is called future perfect continuous tense. फेल जी सूरत जेका ईंदड़ वक्त में फाइल जे कम जे जारी हुजण जे पूरे हुजण बाबत बुधाए त उनके ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी चइबो आहे। असां एग्जांपल्स में लिखा आसिफ विल हैव बीन कंप्लीटिंग हिज स्टडी फॉर 2 years। आसिफ जेको आहे 2 सालनि खां जेको आहे पंहिंजी तालीम पूरी करे रहियो हूंदो। त हूं असां जेको जुमिलो आहे मां स्कूल वञी रहियो हूंदुसि, मां मानी खाई रहियो हूंदुसि, उहे क्रिकेट रांदि खेॾी रहिया हूंदा। हाणे इन्हनि जुमलनि जे पुठियां जेकॾहिं असां जेको आहे वक्त जे नुक़्ते खे या वक्त जे मुद्दत के या अरसे के जेको असां ऐड कंदासीं शो कंदासीं त पोइ असांजो जेको जुमिलो ज़मान मुस्तकबिल इस्तमरारी जो हुयो जे वक्त जे मुद्दे ऐं वक्त जे नुक़्ते के उनमें ज़ाहिर करण सां असांजो उहो जो जुमिलो आहे ज़मान मुस्तकबिल इस्तमरारी जे जुमिले मां ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी जे जुमिले में तब्दील थी वेंदो। जीअं आहे मां स्कूल वञी रहियो हूंदुसि त इन में जेकर असां पॉइंट ऑफ टाइम या पीरियड ऑफ टाइम खे शो कयूं था त मां सुबुह खां वठी स्कूल वञी रहियो हूंदुसि, त इन में जेको आहे हाणे असांजो जेको जुमिलो आहे उहो जेको आहे ज़मान मुस्तकबिल इस्तमरारी जे जुमिले मां जेको आहे ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी जे जुमिले में तब्दील थी वियो। उहे क्रिकेट रांदि खेॾी रहिया हूंदा, उहे सुबुह खां वठी क्रिकेट रांदि खेॾी रहिया हूंदा, त जेकॾहिं सुबुह खां वठी असां जेको इन में पीरियड ऑफ पॉइंट ऑफ टाइम जेको आहे इन में शो कयो, वक्त जे नुक़्ते खे असां शो कयो त असांजो जुमिलो जेको आहे ज़मान मुस्तकबिल इस्तमरारी जे जुमिले मां ज़मान मुस्तकबिल कामिल इस्तमरारी जे जुमिले में तब्दील थी वियो। उन खां बाद में ही विल हैव बीन वाटरिंग प्लांट्स सिंस मॉर्निंग, वो सुबुह खां वठी बूटनि खे पाणी ॾेई रहियो हूंदो। I shall have been working hard for many days, मां केतिरनि ॾींहंनि खां वठी सख़्त महिनत करे रहियो हूंदुसि। We shall have been singing since 2010, असां 2010 खां वठी ॻाए रहिया हूंदासीं। They will have been playing hockey for a week, उहे हिकु हफ़्ते खां हॉकी खेॾी रहिया हूंदा। हाणे असां ॾिसूं था इन जुमिले में जेको आहे असांजो विल हैव बीन ऐं शैल हैव बीन जेको आहे इस्तेमालु कयल आहे। ॾिसूं था विल हैव बीन जेको आहे असांजो विल हैव बीन जेको आहे सिंगुलर नाउन ऐं उन खां अलावा जेको आहे ही ऐं जेको आहे दे
आए ऐं हुई सां जेको आहे शैल हैव बीन इस्तेमालु थींदो आहे बकाया जेका बि नाउन या प्रोनाउन सब्जेक्ट आहिनि उन सभिनी सां जेको आहे विल हैव बीन इस्तेमालु थींदो आहे लेकिन अॼु जेका मॉडर्न जेको आहे ग्रामरदान आहिनि उहे चवंदा तव्हां सभिनी सां जेको आहे विल हैव बीन इस्तेमालु बि करे सघो था लेकिन जेको आहे तव्हांजे सम्झाइण जे लाइ तव्हांजी जेको आहे अॻी जेको आहे जंहिंखे चोरी करणी त माना सम्झ खे जेको आहे ज़हन में रखंदे असां तव्हांखे जेको आहे आए ऐं हुई सां शैल हैव इस्तेमालु थींदो आहे बाक़ी जेका नाउन या प्रोनाउन सब्जेक्ट आहिनि सिंगुलर आहिनि या प्लूरल आहिनि तो उन सभी सां जेको आहे विल हैव इस्तेमालु थींदो आहे पर अॼु जे दौर में जेका मॉडर्न ग्रामरदान आहिनि उहे चवंदा सभिनी सां जेको आहे शैल हैव खे बि छॾियो तव्हां सभिनी सां जेको आहे विल हैव बीन इस्तेमालु कयो पर तव्हांखे जेको मां जंहिंखे चोरी करणी त जेको पोयों तरीक़ो आहे उन तरीक़े सां इन शइ जी बि जेको आहे ॻाल्हि जेको आहे नोटिस में हुजणु खपे जेके तव्हांजी मर्ज़ी आहे त सभिनी सां जेको आहे विल हैव बीन बि इस्तेमालु करे सघो था त हाणे विल हैव बीन खां बाद में असां जेको आहे जेको बि असांजो मेन वर्ब आहे असांजो मेन वर्ब जेको आहे उनजी फेल जी चौथी सूरत या उनजी एंड फॉर्म आहे जेकी असां उन में जेको आहे रखियो आहे उन खां बाद में जेको आहे सिंस ऐं फॉर जो इस्तेमालु कयो आहे हाणे जेकॾहिं असांजा हिसाब जेका जुमला हिते लिखियल आहिनि उहे सभु असां बयानी जुमला आहिनि ऐं जेकॾहिं असां इन बयानी जुमलनि खे जेको आहे नाकारी जुमले में तब्दील करणु चाहियूं था त सिर्फ़ु असां जेको आहे विल ऐं शल खां बाद में नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं त असांजा बयानी जुमला जेका आहिनि नाकारी जुमलनि में तब्दील थी वेंदा जीअं आसिफ विल नॉट he will not I shall not we shall not they will not हाणे जेकॾहिं असां will ऐं shall जे पुठियां जेको आहे not जो इज़ाफ़ो कयो त असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां सवाली नाकारी जुमले में तब्दील थी वियो ऐं हाणे जेकॾहिं असां पंहिंजे जुमले खे बयानी जुमलो हुजे असांजे पास not जेको आहे ड्राइंग था नाट के जेकॾहिं असां ड्राइंग था त असांजो जुमलो जेको आहे ॿीहर जेको आहे जुमलो जेको आहे असांजो बयानी तरह जो जुमलो ठही बयानी जुमलो ठही हाणे चवंदा त असां जेको आहे बयानी जुमले खे नाकारी जुमले में तब्दील कयोसीं सिर्फ़ु जेको आहे विल ऐं शल जे पुठियां जेको आहे नाट जो इज़ाफ़ो कयोसीं बकाया जुमलो जीअं लिखियल हुयो असां उनखे ओड़े तरीक़े सां राणियो त असांजो जुमलो जेको आहे उहो बयानी जुमले मां नाकारी जुमले में तब्दील थियो हाणे असां चवंदा त असांजो जेको इहो जुमलो बयानी जुमलो आहे इनखे सवाली जुमले में तब्दील कयूं पोइ असां छा कंदासीं विल ऐं शल खे जेको आहे सब्जेक्ट खां अॻु में रखंदासीं ऐं जुमले जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क ॾींदासीं त असांजो जेको बयानी जुमलो आहे उहो सवाली जुमले में तब्दील थी वेंदो हाणे जीअं आहे आसिफ असांजे विल आसिफ हिते विल ही जो जेको इच्छा साउंड नंढो कंदासीं उन खां बाद में आहे हिते शल आहे जेकॾहिं सब्जेक्ट आहे तभी असां वॾो लिखंदासीं जेकॾहिं हेल्पिंग वर्ब खां बाद में लिखंदासीं तभी असां वॾो लिखंदासीं उन खां बाद में आहे हुई त हिते बि असां लिखंदासीं शल हुई हिते डब्ल्यू जेको आहे हुई जो उहो नंढो करे लिखंदासीं ठीकु उन खां बाद में आहे दे त हिते बि असां लिखंदासीं विल त हाणे असांजा जेका सभई जुमला आहिनि उहे बयानी जुमले मां जेको आहे सवाली जुमले में तब्दील थी विया ऐं हाणे असां जेको आहे सभिनी जुमलनि जे आख़िर में जेको आहे क्वेश्चन मार्क लाज़मी ॾींदासीं हाणे जेकॾहिं क्वेश्चन मार्क सभिनी जुमलनि जे आख़िर में ॾींदा त हाणे असांजा जेका बि सभु जुमला आहिनि उहे बयानी जुमले मां जेको आहे सवाली जुमले में तब्दील थी विया हाणे जेके असां चवंदा असांजो जुमलो सवाली बि हुजे ऐं नाकारी बि हुजे त हाणे ॾिसो विल ऐं शल जेको असांजो सब्जेक्ट खां अॻु में बीठा आहिनि ऐं उन खां बाद में सब्जेक्ट आहे हाणे जेके सब्जेक्ट खां बाद में सिर्फ़ु असां जेको आहे नाट जो इज़ाफ़ो कयूं था त असांजो जुमलो जेको आहे उहो सवाली ऐं नाकारी में तब्दील थी वेंदो हाणे असांजा जेका बि जुमला हुया सभु सवाली हुया असां उन्हनि खे सवाली ऐं नाकारी में जुमले में तब्दील करणु चाहियोसीं त सब्जेक्ट खां बाद में एडवर्ब ऑफ नेगेशन में असां नॉट चऊं था उन जो इज़ाफ़ो कयोसीं त असांजो जेको जुमलो आहे उहो सवाली ऐं नाकारी जो ठही पियो अॼु लेक्चर में असां जेको आहे ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तमरारी जे बारे में पढ़ोसीं त फेल जी अहिड़ी सूरत जेका ईंदड़ वक़्त में फ़ाइल जे पूरे हुजणु फ़ाइल जे कम जे पूरे हुजण जे जारी हुजण बाबति ॿुधाए त उनखे ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तमरारी चइबो आहे उन खां बाद में असां जेको आहे उनजा बयानी जुमलनि खे जेको आहे सवाली जुमलनि में नाकारी जुमलनि में ऐं आख़िर में जेको आहे सवाली ऐं नाकारी जुमलनि में जेको आहे उनखे तब्दील करणु सिखियासीं दोस्त जेकॾहिं असांखे ग्रामर सिखण जो शौक़ु आहे ऐं असां ग्रामर जेको आहे सिखणु चाहियूं था त पोइ असांखे ग्रामर सिखण जे लाइ जेको आहे असांखे जहिड़े तरीक़े सां ॿियनि सब्जेक्टनि में असां प्रैक्टिस कयूं था जीअं असांजी मैथमेटिक्स थी वई
कंप्यूटर सीखूं था असां कंप्यूटर जी भी जेको आहे एक्सरसाइज मश्क कयूं था अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं पंहिंजो गवर में पंहिंजो ग्रामर में जेकॾहिं दिलचस्पी रखूं था ऐं ग्रामर खे वाकई असां सिखणु चाहियूं था त पोइ असांखे जेको आहे ग्रामर खे सिखण जे लाइ जेको आहे असांखे सीक्वेंस में जेको आहे हर शइ जेको आहे उहा ॾिसणी पवंदी हर शइ जेको आहे सीक्वेंस में जेको आहे तरतीब में असांखे पढ़णी पवंदी जॾहिं वञी जेको आहे असांखे ग्रामर जेको आहे सुठे तरीक़े सां सम्झ में ईंदी ग्रामर जेकॾहिं असां सिखूं था त ग्रामर सिखण सां गॾु में असांखे जेको क्लास वर्क मिले थो असां क्लास वर्क खे बि जेको आहे पूरी जेको आहे महिनत सां दिलचस्पी सां ऐं शौक़ सां जेको आहे कयूं ऐं जॾहिं असांखे होमवर्क मिले त उहो बि घर में वञी जेको आहे असां होमवर्क खे बि जेको आहे दिलि लॻाए जेको आहे होमवर्क कयूं जेका शइ असांखे सम्झ में न अचे बिरादर हुजे सिस्टर हुजे कज़न हुजे कंहिं खां बि जेको आहे असां पुछण में जेको आहे आर न महसूसु कयूं असां उन्हनि खां पुछी उन्हनि खां मदद वठी खणी असां उहो होमवर्क जेको आहे सुठे नमूने सां कयूं ऐं हर जेको आहे त कम के सिखण जे लाइ जेको आहे उनमें जेकी इनिशियल शयूं हूंदियूं आहिनि जेका शुरूआती पॉइंट हूंदा आहिनि उन्हनि खे सम्झणु लाज़मी हूंदो आहे जेकॾहिं असांखे कंहिं ग्रामर सिखण जो शौक़ु आहे त असां ग्रामर खे जंहिं फ़र्ज़ु असां जीअं हिकिड़ो ॿारु जेको आहे जॾहिं पढ़णु वञे थो त उन खे जेको आहे अलिफ हक़ बेबिदक खां जेको आहे उनखे पढ़ण जे लाइ जेको आहे विहारो वञे थो जॾहिं उहो जेको आहे अलिफ हक़ बेबिदक जी जेको आहे उनखे 52 अखरनि जेको आहे चङी तरह सुञाण थी वञे थी त पोइ उनखे जेको आहे उहो ज़बरनि ज़ेरनि ऐं पेशनि सां जेको आहे जेका उन 22 आवाज़ आहिनि कटपटी वारा उन तरीक़े सां उनखे जेको आहे पढ़ायो वञे थो पियो कॾहिं बि जेको आहे असां बग़ैर सीक्वेंस जे कॾहिं बि जेको आहे बग़ैर तरतीब जे का शइ जेको आहे सुठे तरीक़े सां असां जेको आहे नथा जेको आहे पढ़ी सघूं नथा उनखे सम्झी सघूं त इन जे लाइ जेका बि जंहिंखे चइजे घणी ॻाल्हि हुजे सिखण जे लाइ असां उनखे जेको आहे हमेशह शुरूआत खां वठी जेको आहे उनखे पढ़ण जी जेको आहे कोशिशि कयूं ऐं उनखे जेको आहे दिलि ऐं जान सां जेको आहे शौक़ु ऐं चाह सां जेकॾहिं असां उन में जेको आहे पढ़ंदासीं उन में दिलचस्पी रखंदासीं 100% असांजी जेकॾहिं उन में जेको आहे टेंशन हूंदी त इंशाअल्लाह दुनिया में को बि अहिड़ो कमु कोन्हे जेको असांजे लाइ ॾुखियो हुजे असांजे दुनिया में जेका बि कमु हूंदा असांजी जेको आहे हिम्मत सां असांजी करेज सां जेको आहे उहे सभु कम जेके आहिनि उहे आसान थी पवंदा ऐं असांखे जेकॾहिं ग्रामर सिखण जो शौक़ु आहे त असांखे ग्रामर सिखण जे लाइ असांखे जेको आहे शुरू खां ई जेको आहे उनखे सिखणु घुरिजे न की जेको आहे असां ज़मान हाल कामिल इस्तमरारी खां या ज़मान माज़ी कामिल इस्तमरारी खां या ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तमरारी खां सिखूं न बल्कि असां जेको आहे उनखे शुरू खां असांखे जेको आहे सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट इन जी ॼाण हुजणु खपे उन खां पोइ जेको आहे असां प्रेज़ेंट टेंस खां वठी जेको आहे उनखे तरतीब सां जॾहिं सिखंदा ईंदासूं त इहे असांजा जेका टेंस आहिनि इहे टेंस बि असांखे जेको आहे सुठे नमूने सम्झ में ईंदा पर जेकॾहिं असां जेको आहे अदमो या सेंटर में जेका किथां बि जेका कंहिं टाइम जो कहिड़ो टेंस असां सिखी वठूं कंहिं टाइम जेको कहिड़ो टेंस सिखी वठूं त असांखे कॾहिं बि जेको आहे को लाभ या फ़ाइदो जेको आहे असांखे न मिलंदो असां जेको कमु सिखणु चाहियूं था उनखे बिल्कुलु जेको आहे तरतीब सां सीक्वेंस सां ऐं सुठे तरीक़े सां जेको आहे उनजो क्लास वर्क ऐं होमवर्क कंदा रहूं असां उनजा नोट्स ठाहींदा रहूं त इंशाअल्लाह जेको आहे असांखे सिखण में कंहिं बि क़िस्म जो जेको आहे मुश्किल या मुंझारो न थींदो बाक़ी जेकॾहिं असां पंहिंजो टाइम वेस्ट करणु चाहियूं था त पोइ बेशक असां जेको आहे पंहिंजो टाइम जेको आहे उहो वेस्ट कयूं बाक़ी जेकॾहिं वाकई जेको आहे तव्हां दिलचस्पी रखो था तव्हां ग्रामर जेको आहे सिखण जो शौक़ु आहे त पोइ हर शइ जे सिखण जे लाइ जेको आहे उनजी अले बे खां शुरू कबो आहे अहिड़े तरीक़े सां तव्हां बि जो ग्रामर या टेंस सिखणु चाहियो था या पार्ट्स ऑफ स्पीच सिखणु चाहियो था त तव्हां जेके पार्ट्स ऑफ स्पीच सिखणु चाहियो था त उनखे लेटर खां शुरू कयो नाउन खां शुरू कयो प्रोनाउन आहे एडजेक्टिव आहे एडवर्ब आहे प्रीपोजिशन आहे कंजंक्शन आहे इंटरजेक्शन आहे अहिड़े तरीक़े सां तव्हां सिखी सघो था ऐं जेकॾहिं तव्हां ग्रामर टेंसेस सिखणु चाहियो था त उहे तव्हां जेको आहे ज़मान हाल का शुरू कयो ज़मान माज़ी ज़मान मुस्तक़बिल ज़मान हाल इस्तमरारी ज़मान माज़ी इस्तमरारी ज़मान मुस्तक़बिल इस्तमरारी ज़मान हाल कामिल ज़मान माज़ी कामिल ज़मान मुस्तक़बिल कामिल ज़मान हाल कामिल इस्तमरारी ज़मान माज़ी कामिल इस्तमरारी ज़मान मुस्तक़बिल कामिल इस्तमरारी तक़रीबन जेको आहे हिन टेंस खां बाद में जेको आहे हिन टेंस खां अॻु में जेको आहे असां तक़रीबन जेको आहे मां सम्झां थो को 22-23 जेको आहे टेंसिस करे चुका आहियूं जेकॾहिं वाकई तव्हां जेको ग्रामर जो शौक़ु रखो था ऐं वाकई तव्हां जेको पढ़णु चाहियो था त पोइ असांजा जेका बि उहे लेक्चर आहिनि तव्हां उनखे शुरू खां ॾिसो इंशाअल्लाह तव्हांखे जेको आहे ग्रामर बिल्कुलु जेको आहे सम्झ में अची वेंदी उनखां बाद में जेकॾहिं का ॻाल्हि सम्झ में न अचे त उहो तव्हां जेको आहे असां कमेंट करे जेको आहे उहा शइ तव्हां असांखे जेको आहे पुछी सघो था उमेद आहे तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो हूंदो जेकॾहिं तव्हांखे असांजो अॼु जो लेक्चर पसंदि आयो आहे इनखे लाइक कयो पंहिंजे दोस्तनि में जेको आहे इनखे शेयर कयो ऐं उनखां बाद में असांजो यूट्यूब चैनल आहे AWK अकेडमी उनखे जेको आहे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं उनखां बाद में असांजो जेको आहे फेसबुक पेज आहे AWK अकेडमी जे नाले सां उनखे बि जेको आहे लाइक कयो शेयर कयो ऐं उनखे जेको आहे फॉलो कयो तव्हांजी वॾी महिरबानी अस्सलाम वालेकुम।